उपज साहित्य जी काजी साहब ता लेखी वेती। शाह सचल सामी बिना ही अधूरो, शाह सचल सामी बिना ही अधूरो, त मिर्जा कौरोमल ए मेवाराम बिना ही थिए न पूरो। के दिनो सुर त के दिनो नसुर, के दिनो सुर त के दिनो नसुर, हर सिंफ हिन जी ठई जग में मशहूर। बेवस जिया भारती ए घायल, पोपटी कला सुंदरी ए पारू, देखारियों अर्श साहित्य के कोई आई नहीं टही। बेवस जिया भारती घायल, पोपटी कला सुंदरी ए पारू, देखारियों हिन अर्श साहित्य के कोई आई नहीं टही, जे सवारियों साहित्य के। शोभा बरखा माली शबनम, शोभा बरखा माली शबनम, प्रिया विमी तारा ए रीटा। शान वधाई साहित्य जी, भुलजो था माँ भुलजा तो माँ अना भी कुछ। ओ साज सुभद्रा अंजू ए नंदिता, साज सुभद्रा अंजू ए नंदिता, रीटा मेनका गायत्री ए डॉक्टर विनोद। अंग्रेजी में सिंधी साहित्य पहुंचायो, अंग्रेजी में सिंधी साहित्य पहुंचायो। आहे फ़कुर हिन कौम के, आहे फ़कुर हिन कौम के, साहित्य शल वधंदो रहंदो। चंदर कंवर पंजवाणी ए नावाणी, चंदर कंवर पंजवाणी ए नावाणी, काजल रागिनी रोशनी ए मंजू, घर घर साहित्य पहुंचायो। वफ़ा ॾिनी पंज कड़न जी सुखड़ी, वफ़ा ॾिनी पंज कड़न जी सुखड़ी, त वरी मोही किशन ऐं अज़ीज़ साहित्य थे थिया कुर्बान। थिया साहित्यकार घणा सिंध ऐं हिंद में, थिया साहित्यकार घणा सिंध ऐं हिंद में, नाला लखा घणा कलम थकी पुछे थी, नाला लखा घणा कलम थकी पुछे थी। अञा वधंदो साहित्य जवाब मिलेस थो। साहित्य घर पहुचाण जो वक़्तु वरी आयो आहे, साहित्य के घर घर पहुचाण जो वक़्तु वरी आयो आहे। नई टही न विसारे इहो ज़ख़ीरो, हर दिल में अजो ठाहिणो आहे, हर दिल में अजो ठाहिणो आहे। सुर नसुर साहित्य जूं ॿियूं सभु सिन्फ़ूं, सुर नसुर साहित्य जूं ॿियूं सभु सिन्फ़ूं, हिमताए टहीअ खां लिखाइणो आहे, हिमताए नहीं टहीअ खां लिखाइणो आहे। महिरबानी। मंथन नई कोशिश आहे, सुठी आहे। रोमनाइज़ इंग्लिश सत्यानाश करे थी उच्चारण जी। काजल के असां ॾींदासीं, काजल माफ़ कजे छोकी भई टाइम वरितो आहे मां। रुगो हाणे हिकिड़ी अनाउंसमेंट इहा आहे त जेको असांजो ॿियो प्रोग्राम आहे 24 डिसेंबर जे थींदो, जिते दादा नारी सावलानी जो जनम ॾींहुं 20 तारीख़ आहे, त हुनजे हिसाब सां असां 24 डिसेंबर वरी गॾंदासीं। सेकेंड संडे कोन्हे, उहो थर्ड संडे आहे। वरी महिरबानी करे उहो यादि कजो, 24 डिसेंबर जे असां मिलंदासीं। के 32 साल पूरा थींदा, 33 साल में पेर रखंदासीं, पोइ सोचींदासीं छा करिणो आहे।